अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद। ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 55 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 10,772 ताईं पहुतो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,123 नवां केस ज़ाहिर। फॉल केसनि जो अंग वधी 33,102 थी वियो। सिंध जे गैस ते पहिरियों हक़ सूबे जे अवाम जो आहे। गैस जे बहिरान बाबति वफ़ा खे ख़त लिखियो पर को जवाब न मिलियो। वज़ीर आज़म खे पंहिंजा ई माण्हू गुमराह करे रहिया आहिनि। वफ़ाक़ गैस जे मामले में सिंध सां ज़्यादती करे रहियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध असेंबली जे इजलास में ख़िताब। वॾे वज़ीर आदमशुमारी वारे मामले ते MQM पाकिस्तान ते तनक़ीद कंदे चयो आहे त सिंध जे माण्हुनि सां रुगो ज़बानी ॻाल्हियूं न कयूं, सिंध जे माण्हुनि सां गॾु बीहण लाइ क़ुर्बानी ॾियणी पवंदी आहे। मुतहिदा वारा पंहिंजे वस में न आहिनि। वफ़ाक़ी काबीना खे आदमशुमारी जा नतीजा मंज़ूर करण जो को बि इख़्तियार न आहे। सिंध असेंबलीअ सिंध वाटर मैनेजमेंट तरमीमी बिल मंज़ूर करे वरितो। नव जनवरी ते सॼे मुल्क में बिजली जो डिघो ब्रेकडाउन इंसानी गलती करार। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर उमर अयूब बिजली जे ब्लैक आउट बाबति शुरूआती रिपोर्ट वफ़ाक़ी काबीना में पेश करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त गुड्डू पावर प्लांट जो सर्किट ब्रेकर ग़लति तरीक़े सां बंदि करण सबबि सॼो सिस्टम बीहजी वियो हो। इंसानी गलती सबबि पैदा थियल फ़नी ख़राबी खे तेज़ी सां ठीकु कयो वियो हो। वफ़ाक़ी काबीना PS 52 उमरकोट में नंढी चूंड दौरान रेंजर्स जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। ऑडिटर जनरल जे इख़्तियारनि बाबति कानून में तरमीम जी बि मंज़ूरी। वज़ीर आज़म इमरान ख़ान वज़ीरनि जी कारकर्दगीअ ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी। इमरान ख़ान जो चवणु आहे त कोरोना वायरस ख़तमु नाहे थियो, मास्क जे इस्तेमाल ते हर सूरत में अमल दरामद करायो वञे। सिंध जूं वॾियूं अस्पतालूं कंहिंजे पीउ जी मिल्कियत न आहिनि। सिंध हुकूमत अस्पतालुनि जो कंट्रोल संभालण लाइ आइनी ऐं क़ानूनी वेढ़ जारी रखंदी। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जी प्रेस कॉन्फ्रेंस। हिन चवणु आहे त ख़त लिखण या ऑर्डिनेंस जारी करण सां इदारा कंहिंजी मिल्कियत न थींदा। ख़र्चनि सूदो ॿियूं घुर्जूं पूरियूं करणियूं पवंदियूं। NICVG ऐं NICH ऐं जिना अस्पताल सिंध हुकूमत जी मिल्कियत आहिनि। अस्पतालुनि ते कब्ज़ो थियण न ॾिनो वेंदो। पीर जो ॻोठु भरिसां ॻोठु हादल शाह में मासूम ॿाड़ी मोनिका लाड़क खे वहशत जो निशानो बणाइण खां पोइ बेदर्दी सां क़त्ल कंदड़ असुल जवाबदारनि जो पतो पुलिस न लॻाए सघी। DNA टेस्ट लाइ नमूना जामशोरा लेबोरेटरी उमाड़े विया। शक जे बुनियाद ते वधीक 2 ॼणा गिरफ़्तार। मोनिका जे वारसनि पुलिस जी जांच ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी। SSP पारां वाक़िए जी जांच लाइ 3 धारदार टीमूं जोड़ी वयूं। शेख बिरादरी जो चवणु आहे त लालबाग शेख गिरफ़्तार न पर पाण मुरादो पुलिस आॾो पेश थियो आहे। हू मोनिका जे केस में मुलवस न आहे। DIG सखर फिदा मस्तोई क़त्ल थियल नेंगिरी मोनिका लाड़क जे घर पहुतो, पोयरनि सां ताज़ियत। DIG सखर जो चवणु आहे त वाक़िए जी घण रुखी जांच हलंदड़ आहे। 9 शकी माण्हुनि जा DNA लाइ जुज़ा वरिता विया आहिनि। ऐं घोटकी वेझो ॻोठ गुलण लिगारी में मेणबती मां घर खे बाहि लॻी वई। 4 वरियनि जी ॿाड़ी नसीबा लिगारी सड़ी फौत थी वई। घर में कोहराम